नाज़रीन, ज़रबत मौला अली अमीर मोमिनीन अलैहिस्सलाम जे सिलसिले में रानीपुर ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि में अज़ादारी जा प्रोग्राम मुनक़द कया विया, जिन खे उलमा कराम ख़िताब कयो ऐं शहादत मौला कायनात अमीर मोमिनीन ते पिणु रोशनी विधी। रिपोर्टर मोहम्मद पंजल गाहो मूजिब पूरे मुल्क जे रानीपुर ऐं भरपासे जे इलाइक़े में इमाम मौला अली अलैहिस्सलाम जे सिलसिले में मुख़्तलिफ़ हंधनि ते मजलिस एज़ा, मातमदारी, सीना ज़नी जा प्रोग्राम मुनक़द कया विया आहिनि, जिन खे अल्लामा जाफ़र जतोई, सईद ज़ेगम शाह ऐं ज़ाकिर अहल बैत नजम हुसैन शिराज़ी ख़ुसूसी ख़िताब कंदे चयो त वसी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौला कायनात अमीरुल मोमिनीन इमाम मुत्तक़ीन के मलौन अब्दुल रहमान इब्ने मुलजम लैन मस्जिद कूफा में जॾहिं मौला नमाज़ अदा करे रहियो हो त लैन इब्ने मुलजिम तलवार सां वार कयो। मौला अमीरुल मोमिनीन जो सर मुबारक ज़ख़्मी थी पियो ऐं हर तरफ़ आहूं दाहूं शुरू थी वियूं। हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम ताज लाथो ऐं उर्स अज़ीम ते सदाऊं बुलंद कयूं। अली मौला फरमायो, मूंखे कसम आहे काबे जे रब जो, अॼु अली कामयाब थी वियो। आख़िरकार 21 रमज़ान ते मौला कायनात ज़ाहिर में पर्दो मटायो। असांखे बि घुर्जे त जीअं असांजे मौला सबर अख्तियार कयो ऐं ग़रीबनि मिस्किन यतीमनि जो ख़्यालु रखण जो हुकुम ॾिनो आहे, अहिड़ी पैरवी करे मौला जी खुशनुदी हासिल करणु खपे। आख़िर में नज़र न्याज़ ऐं सबील जो पिणु बंदोबस्त कयो वियो आहे। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज, जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांझन अली सोमरो, व्हाट्सएप 0333370786, 03333702 516, तालिब हुसैन 031713109660।